अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां ठाहे रहिया आहियूं मुर्गीअ जी कलेजी, चिकन कलेजी तवा फ्राई। तए ते मां हीअ फ्राई कंदसि, तरींदसि। उन लाइ जेके मूंखे शयूं खपनि उहे आहिनि कलेजी मूं 3 पाव वरिती। इहे तक़रीबन 10 मिंट मूं गरम पाणी उन में सिरको विझी ऐं रखी। इन जो कलर ॾिसो, हींअर बिल्कुलु ई साफ़ ऐं सॉफ्ट आहे, नरम आहे। सुका धाणा आहिनि, तए ते मूं भुञी ऐं अधु कुटिया करे रखिया आहिनि। हीअ आहे अंबचूर, हिकिड़ो चमिचो नंढो चांहि वारो। हीअ आहे अछो जीरो, हीअ बि मूं भुञी हिकिड़ो ई चमिचो आहे, कुटे माना दरदरो करे रखियो आहे। हीअ आहिनि सावा धाणा, सावा मिर्च, इहे मूं कुटे अधु कुटिया करे रखिया आहिनि। टमाटो प्यूरी आहे। हीअ आहे 1 चमिचो नंढो चांहि वारो अंबचूर। सॉरी, हीअ आहे अंबचूर। हीअ आहे चाट मसालो, हिकिड़ो नंढड़ो चमिचो चांहि वारो। थूम अदरक हिकिड़ो वॾो चमिचो खाइण वारो। हीअ आहिनि बसर जेके मूं फ्राई करे ऐं रखिया आहिनि। हाणे अचो त पंहिंजी शुरू कयूं फ्राई करणु। नाज़रीन, मुंहिंजो तओ गरम थी चुको आहे। हिन ते विझंदसि मां कलेजी। तव्हांजी जेकॾहिं 1/2 किलो आहे त हिसाब सां मसालो बि ओतिरो ई हुन में पवंदो, वरी घटि जे हिसाब सां। ॿार बिल्कुलु घटि तेज़ न। ऐं उहो ई तेल आहे जंहिंमें मूं बसर फ्राई करे रखिया आहिनि, उहो ई मां इस्तेमालु कंदसि, ॿियो न। हिन लाइ काफ़ी आहे। हिन में मां विझंदसि हिकु चमिचो जेको आहे सो इहो थूम जो। त जेसि ताईं हीअ पचंदी तेसि ताईं सॼो थूम जी हिन में अंदरि जेको अंदरि ताईं ज़ाइको थींदो। ऐं हीअ आहे गरम मसालो, इहो बि मां 1 चमिचो ई विझंदसि हेतिरो, त जीअं इन जो ज़ाइको अंदरि वञे। लूणु मां एंड में विझंदसि, आख़िर में, त जीअं जेको आहे सो इहो लूणु मां पहिरियां विझंदसि त मुंहिंजी हीअ सख़्तु थींदी कलेजी, इन करे लूणु विझंदसि मां आख़िर में। फ़िलहाल त हिन में पंहिंजो पाणी थियो आहे, इहो खॼे हिन खे 5 मिंट खनि मां छॾींदसि त हिन जो पाणी ख़तमु थी। त नाज़रीन, ही ॾिसो, हिन मां कलेजी मां बिल्कुलु पाणी जेको आहे ख़तमु थी वियो आहे, सिर्फ़ु तेल आहे। हाणे मां हिन खे भुञी बि चुकी आहियां। ॾिसो ॻाढ़ी ॻाढ़ी थी वई आहे, पची वई आहे घीअ में काफ़ी हद ताईं। हे ॾिसो, हाणे हिन में विझंदसि मां टमाटो जेको मूं प्यूरी करे रखियो हो, उहो साइडुनि खां बहितर आहे, मथां एॾो न। इहा सुका धाणा मूंखे थोरा ज़्यादा पिया लॻनि। अछो जीरो, गरम मसालो मां पहिरियों ई विझी आई आहियां, तव्हां ॿुधाए चुकी आहियां। चाट मसालो, अंबचूर, ॾेढ 1/2 चमिचो, ऐं इहे आहिनि बसर जेके मूं फ्राई करे रखिया हुआ। हे ॾिसो बिल्कुलु क्रिस्पी। ने बि मां गोल करे बिल्कुलु हथ सां न, कुटण जी ज़रूरत ई न आहे हिननि खे। इहे बि मां हिन में विझंदसि। हाणे यकीन करे तव्हां ज़रूरु ट्राए कजो, बहितर खां बहितर तव्हांखे महसूसु थींदी। ऐं हाणे हिन में मां विझंदसि 1 चमिचो लूणु। इन ई तरीक़े सां तव्हां जेको आहे सो
गाय गोश्त जी बि कलेजी ईअं ई पचाए सघो था, त बकरे गोश्त जी बि कलेजी, हीअ त मुर्गे जी कलेजी हूअं ई काफ़ी नरम हूंदी आहे। काफ़ी एहतियात हिन जो रखिणो पवंदो आहे त जीअं बुरी बुरी न वञे। हाणे हिनखे मूं कयो आहे मिक्स। हाणे हिनखे लॻाईंदसि 5 मिंट सिर्फ़ु हल्की बाहि ते मां ढक, त जीअं मूं जा के मसाला हिन में विधा आहिनि उहे ऐं टमाटो जेको मूं विधो आहे उहो खुश्क थी वञे। मूं वटि हीटर मौजूदु आहे, तव्हां वटि जेको बि मौजूदु हुजे उहो लॻाए सघो था। त नाज़रीन हीअ ॾिसो, मूं हिनखे 5 मिंट सिर्फ़ु ढक ॾेई रखियो आहे ऐं हीअ ॾिसो सॼो मुंहिंजो मसालो पची हिनखे चिपकी वियो, हिन में पाणी अठ बि न आहे। हाणे मां हिन में विझंदसि 1 चमचो नंढो खाइण वारो चांहि वारो सॉरी कारनि मिर्चनि जो, 1 चमचो कुटियल आहिनि मुंहिंजा मिर्च, पीठल न पवंदसि, 1.5 चमचो खां घटि आहे। ऐं हीअ जेके मूं सावा धाणा ऐं सावा मिर्च हिन तरह कुटे रखिया आहिनि, ॾिसो हीअ बिल्कुलु पीसियल न आहिनि, अदर आहिनि। इन्हनि खे घणो एतिरो न आहे पचाइबो, हीअ आख़िर में ई विझबा आहिनि। मुर्गी जी कलेजी एतिरो घणो टाइम बि न आहे वठंदी। हे ॾिसो बिल्कुलु मुंहिंजूं कलेजूं साबित आहिनि ऐं मसालो बि सभु उन्हनि खे चिपकी वियो आहे। नाज़रीन हीअ ॾिसो बिल्कुलु मुंहिंजी कलेजी तयारु आहे। ऐं मूं जेको आख़िर में हिन में साओ मसालो विधो आहे उहो बि बिल्कुलु साओ आहे। अगरि उहो कारो थी वियो या ॻरियो थोरो त पोइ हिनजी सभु टेस्ट जेको आहे न ख़तमु थी वेंदी। त नाज़रीन हीअ मुंहिंजी कलेजी तवा फ्राई कलेजी बिल्कुलु तयारु आहे। तव्हां हिनखे सलाद सां, केचप सां, चटणीअ सां या ईअं ई हीअ एॾी मसालेदार ऐं टेस्टी आहे जो तव्हांखे ॿी कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन पवंदी। पंहिंजे दोस्तनि खे खारायो, घर में का पार्टी वग़ैरह थिए थी इमरजेंसीअ में, तकड़ में झटपट 20 मिंटनि में हीअ तयारु थी वञे, करे सघो था। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि तव्हां मुंहिंजो पहिरियों दफ़ो वीडियो ॾिसी रहिया आहियो त मूंखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, दोस्तनि में शेयर कयो, दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।